ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया सिजावल में ब्यूरो चीफ मुख्तियार अली खोखर की रिपोर्ट मूजिब दड़ो लॻ लाइकपुर खां ॻोठ मोहम्मद बचल धमू वेंदड़ रोड मुकम्मल तौर बरसाती पानी हेठि अची वियो आहे। ॻोठ बचल धमू वासी रहवासियुनि एहतजाज कयो आहे। 50 खां वधीक ॻोठनि जो लाइकपुर समेत दड़ो ऐं ॿियनि शहरनि ऐं ॿियनि ॻोठनि सां राब्तो कटिजी वियो आहे। ॻोठ जो रोड बंदि थियण सबबि हज़ारे माण्हू सख़्त परेशानियुनि में पिणु मुब्तला आहिनि। उन सिलसिले में ॻोठाणनि महबूब धमो, दरिया खान धमो, हाजी दर्स, ईरू दर्स, जुमन धमो, शबीर धमो, अमीन धमो, पुनू सारोठो, कामरेड यूसुफ सारोठो ऐं ॿियनि ज़बून हाल रोड ते बीठल बरसाती पानी वटि एहतजाज कयो आहे ऐं इक़्तिदार धणियुनि जो ध्यानु छिकाईंदे चयो त लाइकपुर ऐं उनसे भरपासे जे ॻोठनि खे हमेशह नज़रअंदाज करे खेनि दीवार सां लॻायो वियो आहे। लाइकपुर मां निकिरंदड़ लिंक रोड सां लॻंदड़ ॻोठ बचल धमो, ॻोठ मोहम्मद रहीम सोनारो, ॻोठ बसर सारोठो, ॻोठ मोहम्मद सालेह तर्क समेत 50 खां वधीक ॻोठनि जे हज़ारे माण्हुनि जो वाहिद रस्तो आहे जेको बरसाती पाणी हेठि अचण खां पोइ माण्हुनि जी अच वञ बंदि थी वई आहे। उन्हनि सिंध हुकूमत जे चूंडियल नुमाइंदनि ऐं ॿियनि वसवारनि खां घुर कई त लाइकपुर खां ॻोठ मोहम्मद बचल धमू वेंदड़ रोड तामीर करायो वञे।